इते अहम ख़बर ॾियूं पिया। पीटीआई अॻवान वज़ीर शौकत तरीन जी पंजाब के नाणे वारे वज़ीर मोहसन लगारी और केपीजे वज़ीर तैमूर झगड़ा सां थियल टेलीफोनिक ॻाल्हि ॿोल लीक थी वई है। ब्रेकिंग न्यूज़ आए असां शेयर कयूं पिया। पीटीआई अॻवान शौकत तरीन जी पंजाब के नाणे वारे वज़ीर मोहसन लगारी और केपीजे वज़ीर तैमूर झगड़ा सां थियल टेलीफोनिक ॻाल्हि ॿोल लीक थी वई है। शौकत तरीन टेलीफोनिक ॻाल्हि ॿोल में मोहसन लगारी के चवे तो हीअ जेका IMF के 750 अरबन की कमिटमेंट कई है, अवां सभिनी सही कई है। अवां के हाँ चवणो है त असां जेका कमिटमेंट ॾिनी हुई उहा बोर्ड खां अॻु ॾिनी हुई। शौकत तरीन चयो त अवां खे इहो बि चवणो है त हाणे बोर्ड सबबि असांखे तमामु घणो पैसो ख़र्च करणो पवंदो। शौकत तरीन जे चवण ते मोहसन लगारी जी बिल्कुलु चई जवाब ॾिनो। शौकत तरीन वधीक चयो त असां सभु चाहियूं था त उन्हनि ते दबाव वधे। ही असांखे बधराए रहा आहिनि, असां ते दहशतगर्दी जा इल्ज़ाम लगाए रहा आहिनि। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। पीटीआई अॻवान शौकत तरीन पंजाब के नाणे वारे वज़ीर मोहसन लगारी ऐं केपी जे वज़ीर तैमूर झगड़ा सां थियल टेलीफोनिक ॻाल्हि ॿोल लीक थी वई है।